सिंध सरकार जो यूनिवर्सिटीज़ के सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी है। यामशोरो, मटियारी, उडेरो लाल, शिकारपुर, लखी, गुलाम शाह, कंथकोट, गौसपुर, बख्शापुर, सखर, पीर जो गोठ, ठरी, मीरवा, बबर, लुई, सिठारजा, काजी अहमद, संजर चांग, ठिकराठू, ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात खां पोइ हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। फ़सलुनि खे बि नुक़सान, बिजलीअ जी फ़राहमी मुअतल। कराची में अॼु ऐं सुभाणे खां तेज़ बरसात जो इम्कान। हेठाहीं वारनि इलाइक़नि में अर्बन फ्लडिंग जो ख़दशो। मौसम खाते पारां 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जी अॻ कथी। मुल्क जे चौमासी बरसातुनि जो सिलसिलो 25 अगस्त ताईं जारी रहण जो इम्कान आहे। दोधापुर में बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणी ओवरटाप थी वियो। कल शाख़ खे ॻोठ नूर मोहम्मद दहाणी वटां 20 फुट घारो, 100 एकड़ सारियालो फसल लुढ़ी वियो। पाणी ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। लखें रुपया नुक़सान सबबि आबादगार परेशान, घारो बंदि कराइण जी घुर। मेहर भरिसां धामरा वाह खे ॻोठ सोजरो मीरवाणी वटि इलाइक़े में माछी वाह वटि 20 फुट घारो पइजी वियो। सारियालो फसल ऐं केतिराई घर पाणी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़। कराची जे इलाइक़े अजीज़ाबाद में फैक्ट्री में कम कंदड़ बाड रहवासी 2 नौजवान नशे आवर गोरियूं खाइण सबबि फौत थी विया। फौतियुनि में ग़ुलाम शबीर फुलपोटो ऐं जुनेद फुलपोटो शामिल। हिकु नौजवान फरार जी हालत ख़राब ॿुधाई पई वञे। ऐं शाहपुर चाकर में घर जी छित किरण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। बरसात खां बचण लाइ छित ते प्लास्टिक विझण दौरान हादसो पेश आयो। छित किरण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणा दॿिजी विया। इलाइक़े वासियुनि दॿिजी वियलनि खे कढी अस्पताल पहुचायो। ज़ख़्मी जावेद पठान मूजिबि बरसात जे इम्कान सबबि छित खे ढके रहिया हुआसीं त छित ड्रही पई।